माज़ूर हिकिड़ो जेको हिक जंग खां माज़ूर आहे उहो पंहिंजी महिनत कीअं करे रहियो आहे। पिनण खां ही पिनी बि सघे थो। पिनण खां हलो इहो आहे त हीउ ॾिसो माज़ूर कीअं पंहिंजो गाॾी खे बि साफ़ु करे थो ऐं पंहिंजो मज़दूरी करे ऐं पंहिंजो अकेलाल जा 5 रुपया 10 रुपया वठे थो। तव्हां अॼुकल्ह जे दौर में ॾिसी रहिया आहियो त अॼुकल्ह जा नौजवान नंढा ॾाढा माना हिकिड़ा हूंदा आहिनि पोड़ा, हिकिड़ा हूंदा आहिनि माज़ूर, त उहो ठीकु आहे, पर हिकिड़ा माण्हू जेके माना पंहिंजी जेके आहिनि जवानी माना उहे कंहिं क़िस्म जा ज़ईफ़ न आहिनि ऐं मज़ूर न आहिनि, उहे पिनी रहिया आहिनि। हे दोस्त जेको आहे माण्हू तव्हांजे साम्हूं आहे जेको हिन हिक जंग खां मज़ूरी बि हूंदे गाॾी खे कपिड़ो हणी रहियो आहे ऐं पंहिंजो जेके बि हुनखे 5 रुपया 10 रुपया 15 रुपया 20 रुपया मिली रहिया आहिनि, 50 रुपयो पंहिंजो मज़ूरी जे हूंदे बि पंहिंजो महिनत करे कमाए थो पियो। पर अॼु खां पोइ जेके बि जेके अॼुकल्ह जा जेके पिननि था जेके नंढा ॾाढा माना जेके हर शइ खां ओके आहिनि, सॼे हली घुमी फिरी सघनि था, ताक़त बि आहे उन्हनि खे, त बि उहे पिननि था। हिकिड़ो माना पिनण उनखे आम कयो वियो आहे। पर हीउ माण्हू तव्हांजी नज़र में आहे, साम्हूं आहे तव्हांजे, जेको सॼी हिन कार खे साफ़ु करे रहियो आहे ऐं पंहिंजे हुन ते जेको आहे त ॾिसी रहिया आहियो तव्हां। अॼु खां पोइ दोस्तो इहे जेके बि पिननि था हिननि खे जेको आहे त नंढनि ॾाढनि खे ग़रीब माण्हुनि खे जेको आहे त